लख लख मुबारकियूं अथई कादन, लख लख मुबारकियूं। अबा मथे मथे कबूतरनि जी बाज़ी खटी अथई अबा। अरे हेॾे हिंदाणे मांडरा व्याजी त पहिरियां आई हाणे कूड़ो बि थी पई। तोखे कंहिं चयो आहे त कादन कबूतरनि जी बाज़ी खटी आहे? हा विड़ी छो तो कादन? अब मां तो मजाक पियो कयां। खुदा जो कसम साल थी वियो आहे मां ॾाॾू वारनि जो मुंहुं ई न आहे ॾिठो। हण कूड़ कांडेरा सुन ठाहे कूड़ हण। अरे छा थो चई त साल थी विया तो ॾाॾूअ खे ॾिठो ई न आहे? हा हा कादन मूं ते यकीन कर, मां सच थो ॻाल्हायां। मां चाहां तो कादन सां कूड़ न ॻाल्हाए कांडेरा, छो त कादन खे ॿिनि माण्हुनि खां सख़्त नफ़रत आहे। हिकु कूड़ ॻाल्हाइण वारो ऐं ॿियो वरी तो जियां व्याजी। तव्हां व्याजिन त मुल्क विञाए छॾियो आहे। माण्हुनि खे इहे मोटर साइकिलूं कारूं ॾेई हणी मिसकिननि खे तबाह करे छॾे थो। हा कादन मां समझी वियुसि। मूं तौबा कई, मुंहिंजो तोसां वाइदो आहे त ॿीहर कूड़ न ॻाल्हाईंदुसि ऐं न वरी मां कंहिंखे व्याज ते पैसा ॾींदुसि। अरे हल निकिर, छो त कादूअ जे कहर खां ऐं शैतान जे शर खां रब पनाह ॾे। हलो हा कादन मूंखे ख़बर आहे कादन जे ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 214 किस्त में अॼु थींदो फ़ैसिले में छा रईस गफ़ार ख़ान रबन खे इंसाफ़ ॾिराए सघंदो या कमीनो कमाल ख़ान वरी कूड़ा गवाह पेश करे ओठे ऐं ग़ुलाम जे मथां मीरा जे अगवा वारो केस ज़ाहिर कंदो ऐं रईस गफ़ार ख़ान ओठे ऐं ग़ुलाम जे मथां ॾंड रखी करे रबन खे कूड़ो दिलासो ॾेई इंसाफ़ ॾियारण जी उमेद ॾेखारींदो। आख़िर रबन खे इंसाफ़ मिलंदो कॾहिं? रबन जी मीरा मज़लूम वीचारी जेका पंहिंजो होश बि विञाए वेठी आहे ऐं उनजो भाउ राणो जेको अधु मौत जे बराबरि आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामे में कमीने कमाल ख़ान रबन ऐं रबन जे घर जे मथां तमामु घणा ज़ुल्म कया आहिनि। आख़िर उन्हनि जो इंसाफ़ केरु ॾींदो? केरु वठी ॾींदो रबन खे इंसाफ़? ऐं रबन छा बंदूक हथ में करे कमीने कमाल ख़ान जो सीनो परूण करे छॾींदो या वरी कमीनो कमाल ख़ान अञा बि लिकंदो रहंदो? आख़िर केसि ताईं नूर ज़ोर असांजी सिंध जो ड्रामे जो राइटर हिननि खे वाखो कंदो ऐं कमीनो कमाल ख़ान पंहिंजे जुर्मनि में ज़ाहिर थींदो? ज़हर ज़िंदगी ड्रामे जी अंदाज़ सां हिकु नओं ड्रामो जंहिंजो नालो आहे ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामो सिर्फ़ु असांजी HD TV यूट्यूब चैनल जे लाइ पेश कयो वञे पियो। जेकॾहिं अव्हां असांजी HD TV ड्रामे ते ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामो नाहे ॾिठो त काइंडली असांजी HD TV यूट्यूब चैनल ते ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामो ज़रूरु ॾिसंदा ऐं पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा। नाज़रीन, ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में जेके दोस्त कमु करणु चाहिनि पिया, जंहिंजी ख़्वाहिश आहे त असां बि हिन ड्रामे में आज़म एंगल, अब्बास कुल, इस्माइल चांडियो ऐं ख़ादिम खखराणी, उन सां गॾु अकबर उत्तरादी, S भट्टी, आशिक़ नवाज़, इन्हनि सभिनी सिंध जे तमामु सिंधवासियुनि सां सिंध जे तमामु वॾनि अदाकारनि सां कमु करणु चाहियूं था त असांजे स्क्रीन ते ॾिनल नंबर 0302390111 ते असां सां ज़रूरु रब्तो कंदा ऐं वधीक डिटेल मां अव्हांखे हिन वीडियो में ॿुधायां थो। वीडियो खे स्किप न कंदा, वीडियो खे एंड ताईं ॾिसंदा त अव्हां जे लाइ जेकॾहिं अव्हां टैलेंट आहियो, अव्हां में सलाहियत आहे, अव्हां बि हिकु ड्रामे में कमु करणु चाहियो पिया, तव्हां जे लाइ तमामु ज़बरदस्त मौक़ो आहे। अस्सलाम वालेकुम ख़वातीन हज़रात, तव्हां ॾिसी रहिया आहियो असांजी HD TV ऐं असांजी शोबिस न्यूज़। सभ खां पहिरियां मां अव्हांखे ॿुधाईंदो हलां त असांजी HD TV ते हिकु नओं ड्रामो जंहिंजो नालो आहे ज़हर थी वई ज़िंदगी। ज़हर ज़िंदगी ड्रामे जे अंदाज़ सां आहे हीउ ड्रामो असांजी HD TV यूट्यूब चैनल ते हलंदो आहे। जेकॾहिं अव्हां पहिरियों दफ़ो हीअ मुंहिंजी वीडियो ॾिसो था ऐं पहिरियों दफ़ो असांजी HD TV ते विज़िट कयो पिया त काइंडली असांजी TV HD खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा। सब्सक्राइब करण सां अव्हांजो बिल्कुलु बैलेंस ख़र्च कोन थींदो पर असांजी हौसला अफ़ज़ाई बुलंद थींदी। नाज़रीन, ज़हर ज़िंदगी ड्रामे जे अंदाज़ सां ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे जे हवाले सां बि मां अव्हांखे अपडेट ॾींदुसि, पर सभ खां पहिरियां ज़हर ज़िंदगी ड्रामे जे हवाले सां अपडेट ॾियां त ज़हर ज़िंदगी ड्रामो 214 किस्तुनि ताईं पहुची चुको आहे ऐं ज़हर ज़िंदगी ड्रामे में कमीने कमाल ख़ान रबन जी ज़ाल मीरा खे पहिरें 164 किस्त में अगवा कयो हो ऐं 164 किस्त खां वठी अगवा थियल मीरा कमीने कमाल ख़ान जी कैद में हुई ऐं कमीने कमाल ख़ान मीरा जे मथां वॾा ज़ुल्म कया, मीरा जे मथां तशद्दुद कयो, मीरा जे मथां हेॾा ज़ुल्म ऐं मीरा खे एतिरा बुख ऐं कशाला काटिया। मीरा वीचारी
जो मीरा हींअर पंहिंजो होश बि विञाए वेठी आहे ऐं उनजे दिमाग़ में सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ॿाराणो ज़हन आहे। मीरा सां एॾो ज़ुल्म आख़िर कमीने कमाल ख़ान छाजे लाइ कयो, कहिड़ी दुश्मनी हुई? इन खां अलावा मूंखे ॿुधायां त रबन वीचारे जे भाउ राणे सां बि तमामु घणो ज़ुल्म थियो आहे, उन सां बि तमामु घणियूं नाजाइज़ियूं ऐं नाइंसाफ़ियूं थियूं, जॾहिं त कमीने कमाल ख़ान रबन जे भाउ राणे जे अॻियों पंहिंजी सॼी करतूतनि जो आमाल उनखे ॿुधाए छॾियो ऐं इहो बि ज़ाहिर कयो त मां मीरा खे अगवा कयो आहे। इन करे कमीने कमाल ख़ान राणे खे ज़हरीली इंजेक्शन हणाए उनजो बि दिमाग़ ख़ुशि करे छॾियो ऐं उनखे अधु मौत ताईं करे छॾियो। उनखे ख़बर न आहे त हले छा थी वियो आहे। राणो पंहिंजे होश में न आहे, राणे जो सॼो जेको बुत आहे उहो कमज़ोर थी चुको आहे। आख़िर कमीने कमाल ख़ान उनखे कहिड़ी इंजेक्शन हणाई? नाज़रीन, ज़हर ज़िंदगी ड्रामे जे हवाले सां अव्हांखे ॿुधाईंदो रहंदुसि ऐं पूरी अपडेट बि ॾींदुसि, पर हिकु नई अपडेट आहे सुठी। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामो नशर थी चुको आहे, असांजी HD TV यूट्यूब चैनल ते हलंदो आहे। यादि हुजे हीअ जुमे जे ॾींहुं शाम 7 बजे हलंदो आहे ड्रामो। रमज़ान उल मुबारक जो महीनो आहे ऐं हीअ ड्रामो जुमे ते पहिरीं क़िस्त हली आहे, ॿीं हली आहे, टीं बि हली चुकी आहे ऐं हाणे चौथीं क़िस्त हलंदी। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे खे ॾिसण न विसारींदा। हीअ तमामु ज़बरदस्त ड्रामो आहे। इन में बि अव्हांजा मनपसंद अदाकार शामिल आहिनि, जंहिंमें आज़म मेंगल आहे, अब्बास गुल आहे, एस भट्टी आहे, इस्माइल चांडियो आहे, रिमशा शहज़ादी आहे, लाइबा बलोच आहे, अकबर तुराती आहे, ॿिया केतिरा अदाकार आहिनि। आशिक़ नवाज़ और फ़नकार फटाको आहे। सो नाज़रीन, ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे खे ॾिसण न विसारींदा। तमामु ज़बरदस्त ड्रामो आहे। सजाद समून जो असिस्टेंट डायरेक्टर आहे ऐं को डायरेक्टर आहिनि जो ख़ादिम हुसैन कखनाणी ऐं आशिक़ नवाज़। तमामु ज़बरदस्त कास्ट आहे, तमामु सुठा अदाकार आहिनि, जंहिंखे अव्हां रबन जे नाले सां सुञाणो पिया। आज़म मेंगल साहब उहो हिन ड्रामे में कादन कबूतरी जो किरदारु अदा करे, तमामु ज़बरदस्त कादन कबूतरी जो किरदारु आहे, तमामु सुठी परफॉर्मेंस कई आहे आज़म मेंगल साहब। असीं हुननि जा थोराइता आहियूं जंहिं असांखे पंहिंजे क़ीमती वक़्त मां असांखे टाइम कढी करे इन सोप सीरियल ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में असां सां गॾु कमु कयो आहे। सो ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में इन खां अलावा अब्बास गुल बि तमामु ज़बरदस्त ऐं सुठी परफॉर्मेंस कई आहे। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे खे ॾिसण न विसारींदा। तमामु सुठो ड्रामो आहे, तमामु बहितरीनु अदाकार इन ड्रामे में कमु करे रहिया आहिनि ऐं ॿारहाड़ी सां गॾोगॾु शहरी कहाणी बि हिन ड्रामे में शामिल आहे। नाज़रीन, ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामो अव्हांजो पंहिंजो ड्रामो आहे। हिन ड्रामे खे स्किप कॾहिं बि न कंदा। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामो इंशाल्लाह अव्हांजी उम्मीदुनि जे मथां पूरो लहंदो। ऐं नाज़रीन, ज़हर ज़िंदगी ड्रामे में मां अव्हांखे पहिरियां ॿुधायां पियो त कमीने कमाल ख़ान रबन जे भाउ खे राणे खे ज़हरीली इंजेक्शन हणाई। उहो इन करे हणाई जो कमीने कमाल ख़ान पंहिंजा सॼा राज़ राणे जे अॻियां ज़ाहिर करे ॾिना ऐं राणे उनखे चयो त जेकॾहिं मां बची वियुसि त कमीना कमाल ख़ान तोखे कोन छॾींदुसि। इन करे कमीने कमाल ख़ान उनखे ज़हरीलो इंजेक्शन हणायो ऐं उनखां पोइ उनजा माण्हू खणी आया फ़ैसिले दौरान। ऐं फ़ैसिले दौरान जॾहिं खणी आया त हुनजी हालत तमामु ख़राबु हुई, सख़्तु हुई ऐं उनखे कमीनो कमाल ख़ान पंहिंजी गाॾी ते शहर खणायो ऐं उनजो भाउ रबन जो भाउ राणो बची त वियो पर बचण जहिड़ो न आहे। उनखां अलावा मीरा जे मथां तमामु घणा ज़ुल्म थिया आहिनि, तशदुद थियो आहे। मीरा वीचारी पंहिंजो ज़हनी तवाज़ुन विञाए वेठी आहे। मीरा खे कुझु बि कान यादि आहे त मां किथे हुयुसि, कंहिं अगवा कयो ऐं मूंखे अगवा करण वारो केरु आहे ऐं रबन केरु आहे, मां केरु आहियां, का बि ख़बर न आहे। चरी लॻी वरिती आहे। सो नाज़रीन, कमाल ख़ान जो किरदारु तमामु लीडिंग किरदारु आहे, पर कमाल ख़ान जो किरदार में जेतिरा उन ज़ुल्म लिखिया आहिनि राइटर असांजे नूर ज़हूर साहब। सो नूर ज़हूर साहब खे चईंदासीं त एतिरो सिंध जो केर बि वॾेरो जेको आहे त ज़ुल्म नाहे कंदो। महिरबानी करे एॾो वॾेरनि खे जेको आहे त ज़ाहिर न कर। वॾेरनि खे जी असां त सिंध में अहिड़ो कोई ॾिठो ई न आहे अहिड़ो तो ज़ुल्म। अमरीश पुरी बि पंहिंजी फिल्म में न कंदो हुयो। बहरहाल हीअ त कमीनो कमाल ख़ान आहे। सो बहरहाल नूर ज़हूर साहब खे चवंदासीं त अलाह साईं तव्हांखे हिदायत ॾे, थोरो वॾेरनि खे एतिरो गंदो करे न ॾेखारियो। ऐं वॾेरा तमामु सुठा आहिनि, सिंध जा तमामु सुठा बहितरीनु वॾेरा आहिनि। कॾहिं बि कंहिं मज़लूम सां न्याणी सां एॾी लॼ लुट न आहिनि कंदा। जेकॾहिं कंदा आहिनि त उन्हनि जो उहो ई असरु थींदो आहे, पर जल्द जल्द उहे मारिया बि वेंदा आहिनि। सो नाज़रीन, असांजी सिंध में इंसाफ़ बि आहे, अमन बि आहे ऐं हुन सां गॾोगॾु हिकु असांजी सिंध धरतीअ ते रबनि जहिड़ा केतिरा ई कूंदर पुट पैदा थियल आहिनि। सो होशू ऐं हेमू पैदा थियल आहिनि, जोधा पुट जवान पैदा थियल आहिनि। सो असां नूर ज़हूर साहब सां असांजी कोई पर्सनली न आहे, इशूज़ न आहिनि। ॾिसो बहरहाल एतिरो चवंदासीं जेकॾहिं कमीने कमाल ख़ान खे एतिरो करेक्टर ॾिनो आहे त हाणे उनखे या त वाइंड अप ॾेखारे या वरी पोइ उनखे कुझु न कुझु निर्वार कजे। छो त 50 एपिसोड ताईं अञा ताईं कमीनो कमाल ख़ान निर्वार कान्हे थियो, एतिरो सस्पेंस में या एतिरो पेंडिंग में रखियलु आहे। सो ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे जे हवाले सां मां अव्हांखे ॿुधायां त उन में बि हिकिड़ो कमाल ख़ान जो किरदारु मौजूदु आहे, पर उहो ज़ालिम न आहे, तमामु सुठो इंसाफ़ पसंदि वॾेरो आहे ऐं बहितरीनु किरदारु आहे वॾेरे कमाल ख़ान जो।
सो नाज़रीन, ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे के ॾिसण न विसारींदा। हीअ ड्रामो हलंदो आहे ज़हर थी वई ज़िंदगी असांजी HD TV यूट्यूब चैनल ते। तमामु ज़बरदस्त ड्रामो, तमामु बहितरीन अदाकार हिन ड्रामे में कमु कनि पिया। इन सां गॾोगॾु अकबर उत्तरादी तमामु मज़े किरदारु अदा करे पियो ऐं उन सां गॾोगॾु आशिक़ नवाज़ फ़नकार फटाको तमामु ज़बरदस्त किरदारु अदा करे पियो। अब्बास गुल ओढाणो तमामु सुठो किरदारु अदा करे पियो। आज़म जान महगल जो तमामु मरकज़ी मेन किरदारु आहे कादन कबूतरी जो, ऐं उनजे सोट में बि ॾाढू कबूतरी तमामु सुठो किरदारु आहे। इन सां अलावा सजाद समू आहे ऐं इन सां अलावा महबूब शेख आहे, महबूब कुरैशी आहे, नदीम चांडियो आहे, ज़ाकिर खोसा आहे, ॿिया केतिरा ई सिंध जा नाले वारा अदाकार हिन ड्रामे में शामिल आहिनि। सो नाज़रीन, न्यू टैलेंट अदाकारनि जे लाइ बि असां स्क्रीन ते नंबर ॾिनो असीं जेकॾहिं अव्हां कमु करणु चाहियो पिया त असां स्क्रीन ते ॾिनल नंबर सां असां ज़रूरु राब्तो कंदा। इंशाअल्लाह असां तव्हांखे ज़रूरु चांस ॾींदासीं। ईअं ई असांखे काफ़ी सारनि दोस्तनि जेको आहे त असां सां राब्तो कयो ऐं नंबर ते स्क्रीन ते असां उन्हनि खे तमामु सुठो मौक़ो बि ॾिनो आहे। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे जे हवाले सां मां तव्हांखे ॿुधायां त तमामु सुठी कास्ट आहे, तमामु बहितरीनु ॿारहाड़ी जो ड्रामो आहे, ॿी तरफ़ शहर जो ड्रामो आहे, तमामु बहितरीनु कैटेगरी में हीउ ड्रामो हले पियो कादन कबूतरी जो। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामो असांजी HD TV यूट्यूब चैनल ते हलंदो आहे। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में सिंध जा केतिरा ई किरदार शामिल आहिनि। नाज़रीन, रईस गफ़ार ख़ान जे हवाले सां मां तव्हांखे ॿुधायां त रईस गफ़ार ख़ान जो किरदारु उथंदे तमामु ज़बरदस्त किरदारु हुयो, तमामु सुठी परफॉर्मेंस करे पियो ऐं तमामु रईस गफ़ार ख़ान जो जेको करेक्टर हुयो तमामु सुठो करेक्टर हुयो, अमन परस्त ईमान वारो करेक्टर हुयो। उन सां गॾोगॾु हालार जेको असद कुरैशी तमामु ज़बरदस्त किरदार में जान विझी वियो, बल्कि इन ड्रामे में तमामु सुठी जान विझी वियो। हालार जो करेक्टर तमामु सुठो करेक्टर हुयो। हालार जे किरदार सां हिन ड्रामे में तमामु घणी ताक़त पइजी वई। असद कुरैशी बतौर हालार तमामु सुठो कमु करे वियो आहे इन ड्रामे में, ज़हर ज़िंदगी ड्रामे में। ऐं निसार शाह जेको रईस गफ़ार ख़ान जो किरदारु तमामु बहितरीनु किरदारु आहे, तमामु सुठो किरदारु आहे रईस गफ़ार ख़ान जो। सो रईस गफ़ार ख़ान पहिरियां मन परस्त हुयो, ईमान वारो हुयो, इंसाफ़ करण वारो, पर हाणे कमीने कमाल ख़ान जे करतूतनि खे ॾिसी बि मुंहुं फेरे छॾे थो। आख़िरकार छा वजह आहे? रईस गफ़ार ख़ान खे घुरिजे त कमीने कमाल ख़ान खे निर्वार करे। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामो ज़हर ज़िंदगी ड्रामे जे अंदाज़ आहे ऐं ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में रईस गफ़ार ख़ान जाइ ते सरदार ख़ान जो किरदारु आहे, उहो बि इंसाफ़ पसंदि तमामु सख़्तु किरदारु आहे, तमामु बहितरीनु परफॉर्मेंस कई आहे। असांजी सिंध जो स्टेज जी दुनिया में बेताज बादशाह आहे उस्ताद गुल मुनीर गुल, ऐं आज़म महगल जे किरदार में मुंहिंजो उस्ताद आहे, उस्ताद तमामु ज़बरदस्त आहे, उस्ताद अहमद अली दायो साहब तमामु सुठी परफॉर्मेंस उन्हनि कई आहे। ऐं उन सां गॾोगॾु जेको आहे त इहो अकबर उत्तरादी, मुंहिंजो असल में उस्ताद अकबर उत्तरादी आहे, उन बि तमामु सुठी परफॉर्मेंस कई आहे। सो अकबर उत्तरादी हिन ड्रामे जो डायरेक्टर बि आहे ऐं मां हिन ड्रामे जो राइटर आहियां। सो ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे खे ॾिसण न विसारींदा। तमामु सुठो ड्रामो आहे, तमामु बहितरीनु मैनेजमेंट आहे, तमामु सुठी कास्टिंग आहे। असांजी HD TV यूट्यूब चैनल तमामु सुठी पेशकश आहे। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामो जेकॾहिं अव्हां ॾिसंदा तव्हांखे तमामु घणो मज़ो ईंदो, तमामु घणा अव्हां ख़ुशि थींदा। इन में एक्शन बि आहे, मज़ा बि आहे, रोमांस बि आहे ऐं जेको आहे त हिकिड़ो माशरे में जेके बुरायूं आहिनि उन्हनि खे बि फोकस कयो वियो आहे, जीअं त सूद थियो या वरी कूड़ थियो, जुआ थी, इहे तमामु घणियूं बुरायूं आहिनि असांजी सिंध धरतीअ में जेके ॿारहाड़ी कल्चर में हलनि पियूं, शौर कोन्हे। सो एंटरटेन बि माण्हू थींदा आहिनि, कबूतरी बाज़ी तमामु घणो एंटरटेन बि आहे पर गुनाह बि सख़्तु आहे। सो ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में इहे शौक़ बि ॾेखारे विया आहिनि, उन शौक़नि में माण्हुनि केतिरा पंहिंजो ज़मीन आहे पैसो पाई खपायो आहे उहो बि ॾेखारे विया आहे। ऐं पाण में सोट केॾा दुश्मन थियनि था ऐं सोट जेको आहिनि त खिलंदे खिलंदे कबूतरनि जी बाज़ीअ मां ऐं किथे वञी पुॼनि था, इहो बि अव्हां ॾिसंदा आहिनि ड्रामे में। तमामु सुठो ड्रामो आहे ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामो। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामो नाज़रीन असांजी HD TV ते सिर्फ़ु जुमे वारे ॾींहुं शाम हलंदो आहे, हफ़्तेवार ड्रामो आहे, हफ़्ते में हिकु दफ़ो हलंदो आहे। ऐं इन सां गॾोगॾु ज़हर ज़िंदगी जे ड्रामे सां तव्हांखे ख़बर ॿुधाईंदो हलां त अॼु जेकी ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे जी 214 किस्त तव्हां ॾिसंदा ऐं असीं बि ॾिसंदासूं। सो उन में बि मूंखे नथो लॻे जो फ़ैसिलो थींदो, जेकॾहिं अहिड़ो फ़ैसिलो जो सीन हुजे हा त ज़ाहिर आहे फ़ैसिले जो सीन उहो अॼोके टीज़र में मतिलबु 214 वारे प्रोमो में 214 ड्रामे जे टीज़र में उहो ज़रूरु जेको आहे त उनजी झलक हुजे आहे फ़ैसिले, पर फ़ैसिलो कान थींदो। फ़ैसिले में बि अञा 5-6 किस्तां ॿियूं निकिरी वेंदियूं। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे जे हवाले सां मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामो तमामु ज़बरदस्त ड्रामो आहे, सुठो ड्रामो आहे, बहितरीनु ड्रामो आहे। ऐं इन ड्रामे में तमामु सुठा मज़ाई किरदार बि आहिनि, जंहिंमें सजाद समूह मज़ाई आहे, मुंशी जो किरदारु अदा करे पियो, अकबर उत्तरादी आहे,
कांडेर व्याजखोर किरदार अदा करे पियो। वलू बरोच आहे ऐं सां गॾो गॾु कादन कबूतरी मज़इया बि आहे, एक्शन बि आहे, हीरो बि आहे, ट्रेजडी बि आहे, लवर बि आहे। तमामु सुठो उन जो कमु रखियलु आहे, तमामु सुठी महिनत कई आहे। असांजी सिंध जो असांजे उस्ताद शहर जी पहचान आहे, जान आहे। आज़म जान मेंगल तमामु सुठो नाले वारो अदाकार आहे। असां उन्हनि खे हयाती ॾे, सिहत ॾे, तंदुरुस्ती ॾे, सदाईं ख़ुशि हुजनि, शाद हुजनि, आबाद हुजनि। ऐं उन सां गॾो गॾु इस्माइल चांडियो सिंध जो लेजेंड अदाकार, जंहिंखे अवां सिंधी टेलीफिल्म हवा, शायदि सिंधी सोप सीरियल हुई या सीरीज़ हुई मामा लालो जी डायरेक्शन में, जंहिंमें हवा ड्रामो हुयो। हवा ड्रामे में शायदि असद कुरैशी हुयो, तमामु हीरो जो किरदारु हुयो, पोइ छा बि नालो यादि न आहे मूंखे। ऐं उन सां गॾो गॾु उनमें इस्माइल चांडी फ़क़ीर जो किरदारु कयो। मतिलबु असद कुरैशी सदोरे जी मतिलबु जेकी भेण हूंदी आहे उन सां फ़क़ीर जी शादी कराईंदा आहिनि ऐं फ़क़ीर हिकिड़ो मलंग दरवेश हूंदो आहे ऐं उनजी माउ उन छोकिरीअ मथां तमामु घणो ज़ुल्म कंदी आहे। तमामु ॾुखिया सीन हूंदा आहिनि, तमामु सुठो स्क्रिप्ट हूंदो आहे। ऐं उहो इस्माइल चांडियो बि ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में। रिमशा शहज़ादी, जंहिंखे अवां मीरा जे नाले सां सुञाणो था, उन मीरा जे पीउ जो किरदारु अदा करे पियो। ऐं अब्बास गुल, जंहिंखे अवां जबल जे नाले सां सुञाणींदा आहियो, ऐं उनजे चाचे जो किरदारु अदा करे पियो। तमामु सुठो करेक्टर आहे, तमामु बहितरीन अदाकार आहिनि। असांजी सिंध जा तमामु सुठा अदाकार आहिनि। असांजी HD TV यूट्यूब चैनल जी तमामु सुठी पेशकश आहे। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामो तमामु ज़बरदस्त ड्रामो आहे। ड्रामे खे ॾिसण न विसारींदा दोस्तो। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामो जेकॾहिं अवां कमु करणु चाहियो पिया, असां अव्हांखे पहिरें बि ॿुधायोसीं, पर हाणे वरी बि ॿुधायूं था। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में जेकॾहिं अवां कमु करणु चाहियो पिया, अवां बि चाहियो पिया त असां पंहिंजे सीनियर अदाकारनि सां, पंहिंजे फेमस अदाकारनि सां गॾिजी कमु कयूं, त मुंहिंजो ही नंबर नोट करे छॾंदा 0302390181। दोस्तो, मुंहिंजे आसपास में काफ़ी सारो शोर बि आहे, शायदि अव्हांखे ईंदो हूंदो। मां ही घर में वाइस ॾियां पियो सो रूम में। सो साइड में कुझु ॿार आहिनि, रोइन पिया ऐं रोज़ इफ़्तार जो बि टाइम थी रहियो आहे। सो ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे जे हवाले सां मां अव्हांखे ॿुधायां पियो त जेकॾहिं अव्हां कमु करणु चाहियो पिया त 0302390181 में असांजे व्हाट्सएप नंबर ते ज़रूरु असां सां राब्तो कंदा। इंशाल्लाह अवां जेकॾहिं कंहिं सुठे किरदार जा हक़दार हूंदा, अवां में सलाहियत हूंदी, अवां कंहिं सुठे किरदार जे क़ाबिल आहियो, त अव्हांखे ज़रूरु मौक़ो मिलंदो, छो न मिलंदो। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामो असां न्यू टैलेंट माण्हुनि जे लाइ ठाहियूं पिया, जेके न्यू टैलेंट आहिनि। 20 किस्तुनि ताईं त बहरहाल कमु थी चुको आहे। 20 किस्तुनि खां मथे जेको स्पेल आहे, उन्हनि जी रिकॉर्डिंग ईद खां पोइ कुझु ई जल्द ॾींहंनि में थी वेंदी। जेकॾहिं अवां उन शेड्यूल में कमु करणु चाहियो पिया त असां सां ज़रूरी राब्तो कंदा। नाज़रीन, ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामो जंहिंजो डायरेक्टर आहे पुरतुरादी राइटर आहे आसिफ़ नवाज़, ऐं असिस्टेंट डायरेक्टर्स आहिनि सजाद समूह, ज़ाकिर खोसो, ऐं को डायरेक्टर्स आहिनि ख़ादिम हुसैन खखराणी ऐं आशिक़ नवाज़, फ़नकार फटाको, जेको हिन में वलू बरू जो किरदारु अदा करे पियो। ख़ादिम खखराणी साहिबु जेको आहे त कुर्बान कुर्बू कबूतरी जो किरदारु अदा करे पियो, जेको आज़म मेंगल मतिलबु कादन कबूतरी जो ख़ासि दोस्त आहे। सो ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे जे हवाले सां असां अव्हांखे इंफॉर्मेशन ॾिनी आहे। उन सां गॾो गॾु जेकॾहिं अव्हां असांजी वीडियो ते पहिरियों दफ़ा विज़िट कयो पिया असांजे चैनल ते, त सब्सक्राइब ज़रूरु कंदा। सब्सक्राइब करण सां अव्हांजो बैलेंस बिल्कुलु बि कान ख़र्चु थींदो, पर असांजी हौसला अफ़ज़ाई ज़रूरु बुलंद थींदी। सो काइंडली असांजी HD TV सब्सक्राइब ज़रूरु कंदा। सो नाज़रीन, ज़हर ज़िंदगी ड्रामे जी अॼु 214 किस्त हलंदी। लॻे नथो जो 214 किस्तनि में बि रबनि खे इंसाफ़ मिलंदो। मतिलबु रबनि जी पहिरें मीरा अगवा थी वई, 160 किस्त में मीरा अगवा थी वई। पहिरियों इहो सस्पेंस ॾिनो हुयो 10 किस्तुनि में त मीरा खे ग़ुलाम अगवा कयो आहे, ग़ुलाम जहिड़े दलाल मीरा खे अगवा कयो आहे। ऐं उनखां पोइ ज़ाहिर थी मीरा त उहा कमीनी कमाल ख़ान वटि हुई। वरी 10-20 किस्तूं कमीनी कमाल ख़ान मीरा खे तशद्दुद कंदे कंदे गुज़ारे छॾियूं। ऐं इन खां अलावा मीरा जेको आहे त ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में बि आहे, जेको रूबीअ जो किरदारु अदा करे पई। पर बहरहाल मीरा सां तमामु घणो ज़ुल्म थियो आहे। 50-60 किस्तुनि ताईं उनजे मथां ज़ुल्म थियो आहे। ऐं अॼु 3 महीनो आहे, 3 महीना थियण वारा आहिनि। मीरा लापता हुई, मीरा आई आहे, पर मीरा खे इंसाफ़ न मिलियो। आख़िर मीरा जे ॾोह, मीरा जे जुर्म जो कॾहिं जेको आहे त वाखो कयो वेंदो हिसाबु, कॾहिं मीरा खे इंसाफ़ मिलंदो। ज़हर ज़िंदगी ड्रामे में आख़िर कॾहिं राइट नूर ज़हूर साहिबु उन्हनि खे इंसाफ़ ॾियारींदो, या कमीने कमाल ख़ान खे एॾो डिघो रसो ॾेई छॾियो अथसि जो कमीने कमाल ख़ान हिक ते हिकु चाल हलाए पियो ऐं उनजी हर चाल कामयाबु थिए पई। शैतानी चाल हलाइण वारे कमाल ख़ान ज़हर ज़िंदगी ड्रामे में रबन ऐं मीरा जी ज़िंदगी ऐं राणे जी ज़िंदगी, उनजे घर जी ज़िंदगी बर्बादु करे छॾी, ज़हर करे छॾी। सो ईअं ई ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में बि कादन कबूतरी जी ज़िंदगी ज़हर थी वञे थी। ऐं उन सां गॾो गॾु कादन कबूतरी जंहिंसां
मोहब्बत करे तो उन जी भी ज़िंदगी ज़हर थी वञे थी। सो नाज़रीन तमामु सुठो ड्रामो आहे, तमामु बहितरीनु ड्रामो आहे। जीअं ज़हर ज़िंदगी ड्रामे खे ॾिसंदा आहियो ईअं ई ज़हर ज़िंदगी ड्रामे जे अंदाज़ सां आहे, बल्कि हुन ड्रामे में शहरी कहाणी भी आहे, शहर जी कहाणी भी ॾेखारियूं पिया ऐं ॿाहिरां कहाणी भी ॾेखारियूं पिया। तमामु चवंदा आहिनि हिकु टिकट में ॿ मज़ा, मतिलबु अवां हिक ई ड्रामे में शहरी कहाणी भी सिंध जी ॾिसी सघो था ऐं ॿाहिरां बि ॾिसी सघो था। तमामु सुठो ड्रामो आहे, तमामु बहितरीनु महिनत थियल आहे। असांजी HD TV यूट्यूब चैनल ही सिंध जो मुंहिंजे ख़्याल में उहो पहिरियों यूट्यूब चैनल आहे जेको सिर्फ़ु यूट्यूब चैनल जे लाइ ड्रामो ठाहियो वियो आहे, बल्कि कंहिं चैनल जी सपोर्टिंग न आहे। तमामु ज़बरदस्त महिनत आहे सिंध जी, तमामु सुठा सिंध में टैलेंटेड माण्हू आहिनि, तमामु सिंध जा ॾाढा कुर्बाइता माण्हू आहिनि, सिंधी भला माण्हू आहिनि। सो सिंध धरतीअ ते जेको आहे त केतिरा ई न्यू टैलेंट अदाकार मौजूदु आहिनि। इन सां गॾु बलोचिस्तान जा असांजा काफ़ी सारा अदाकार आहिनि, बलूचिस्तान शहर जा। बलूचिस्तान जे शहर उस्ताद मोहम्मद जा तमामु सुठो टैलेंट आहे। बलूचिस्तान में सभ खां पहिरियां सिबी में फ़न वरी पोइ जेकॾहिं बलूचिस्तान में अवां फ़न ॾिसंदा, टैलेंट ॾिसंदा, अदाकारी ऐं शोबिज़ जे हवाले सां ॾिसंदा त उहो उस्ताद मोहम्मद आहे। मतिलबु बलूचिस्तान हिकु कोयटा ऐं उस्ताद मोहम्मद तमामु ज़बरदस्त अदाकार आहिनि। जीअं आज़म मैंगल भी बलूचिस्तान जी जान आहे, उस्ताद मोहम्मद जी पहचान आहे। ईअं ई सजाद समो तमामु सुठो अदाकार आहे बलूचिस्तान जी शहर उस्ताद मोहम्मद जो। ऐं आशिक नवाज़ फ़नकार फटाको तमामु ज़बरदस्त अदाकार आहे। ॿिया केतिरा ई टैलेंटेड अदाकार आहिनि। सो नाज़रीन ज़हर थी ज़िंदगी ड्रामे खे ॾिसणु न विसारींदा, पंहिंजे दोस्त मेज़बान खे इजाज़त ॾींदा, ॾिसंदा रहंदा असांजी HD TV यूट्यूब चैनल। पंहिंजो ख़ासि ख़्यालु रखंदा। अल्लाह हाफ़िज़। वीडियो पसंदि आयो हुजे त लाइक ऐं हिकिड़ो सुठो कमेंट ज़रूरु कंदा। थैंक्स फॉर वाचिंग असांजी टीवी। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 214 क़िस्त में अॼु थींदो फ़ैसिलो। फ़ैसिले में छा रईस गफ़ार ख़ान रबनि खे इंसाफ़ ॾिराए सघंदो या कमीनो कबाल ख़ान वरी कूड़ा गवाह पेश करे ओठे ऐं ग़ुलाम जे मथां मीरा जे अगवा वारो केस ज़ाहिर कंदो ऐं रईस गफ़ार ख़ान ओठे ऐं ग़ुलाम जे मथां ॾंड रखी करे रबनि खे कूड़ो दिलासो ॾेई इंसाफ़ ॾियारण जी उमेद ॾेखारींदो। आख़िर रबनि खे इंसाफ़ मिलंदो कॾहिं? रबनि जी मीरा मज़लूम वीचारी जेका पंहिंजो होश बि विञाए वेठी आहे ऐं उनजो भाउ राणो जेको अधु मौत जे बराबरि आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामे में कमीने कमाल ख़ान रबनि ऐं रबनि जे घर जे मथां तमामु घणा ज़ुल्म कया आहिनि। आख़िर उन्हनि जो इंसाफ़ केरु ॾींदो, केरु वठी ॾींदो रबनि खे इंसाफ़? ऐं रबनि छा बंदूक हथ में करे कमीने कमाल ख़ान जो सीनो परूण करे छॾींदो या वरी कमीनो कमाल ख़ान अञा बि लिकंदो रहंदो? आख़िर केसि ताईं नूर ज़ोर असांजी सिंध जो ड्रामे जो राइटर हिननि खे वाखो कंदो ऐं कमीनो कमाल ख़ान पंहिंजे जुर्मनि में ज़ाहिर थींदो? ज़हर ज़िंदगी ड्रामे जी अंदाज़ सां हिकु नओं ड्रामो जंहिंजो नालो आहे ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामो सिर्फ़ु असांजी HD TV यूट्यूब चैनल जे लाइ पेश कयो वञे पियो। जेकॾहिं अव्हां असांजी HD TV ड्रामे ते ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामो नाहे ॾिठो त काइंडली असांजी HD TV यूट्यूब चैनल ते ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामो ज़रूरु ॾिसंदा ऐं पंहिंजो खोड़ ख़्यालु रखंदा। नाज़रीन ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में जेके दोस्त कमु करणु चाहिनि पिया, जंहिंजी ख़्वाहिश आहे त असां बि हिन ड्रामे में आज़म मैंगल, अब्बास कुल, इस्माइल चांडियो ऐं ख़ादिम खखराणी, उन सां गॾु अकबर उत्तरादी, S भट्टी, आशिक नवाज़, इन्हनि सभिनी सिंध जे तमामु सिंधवासियुनि सां, सिंध जे तमामु वॾनि अदाकारनि सां कमु करणु चाहियूं था त असांजे स्क्रीन ते ॾिनल नंबर 0302390111 ते असां सां ज़रूरु रब्तो कंदा। ऐं वधीक डिटेल मां अव्हांखे हिन वीडियो में ॿुधायां थो। वीडियो खे स्किप न कंदा, वीडियो खे एंड ताईं ॾिसंदा त अव्हां जे लाइ जेकॾहिं अव्हां टैलेंट आहियो, अव्हां में सलाहियत आहे, अव्हां बि हिकु ड्रामे में कमु करणु चाहियो पिया, तव्हां जे लाइ तमामु ज़बरदस्त मौक़ो आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 214 क़िस्त में अॼु थींदो फ़ैसिलो। फ़ैसिले में छा रईस गफ़ार ख़ान रबनि खे इंसाफ़ ॾिराए सघंदो या कमीनो कबाल ख़ान वरी कूड़ा गवाह पेश करे ओठे ऐं ग़ुलाम जे मथां मीरा जे अगवा वारो केस ज़ाहिर